शदादपुर में ग्रैंड हेल्थ अलायंस पारां शदादपुर सिम्स अस्पताल शदादपुर का प्रेस क्लब ताईं रैली कढी वही है मुतालबन की मनता लाइ। अचो तो पुछूं था उन्हनि खां त उन्हनि जो छा चवणु आहे। 15 ॾींहं मुसलसल असांजी अस्पताल में सॼी सिंध में हड़तालूं हली रहियूं आहिनि। ओपीडी जो बाइकाट आहे। अॼु असां मजबूर थी एमरजेंसी सर्विस बंदि करे छॾियूं आहिनि। असां सॼो हॉस्पिटल खे लॉकडाउन करे छॾियो आहे। हुकूमत अञा ताईं ॻाल्हियूं करण लाइ तयारु कोन्हे। अपोजिशन वारा वरी बि असांजी थोरी घणी हिमायत कनि पिया, पर हुकूमत वारे खे इहो बि ख़बर न पई पए त अॼु भई मसीह आहे जेको सॼो ॾींहुं इंसान जी ख़िदमत पिया कनि, अॼु रोडनि ते वेठा आहिनि, पट ते वेठा आहिनि, त हिननि खे कुझु कोन थो थिए त असां सॼी ॻाल्हियूं कनि मुतालबा असांजा मंज़ूर कनि। इंतहाई दुख और मजबूरी की हालत में यहाँ पर आए हैं, क्योंकि हम काफ़ी दिन से पुरअमन एहतजाज कर रहे हैं और हमने अपने मुतालबात कई दफ़ा टोकन स्ट्राइक के ज़रिए, जिसमें सिर्फ ओपीडी का 2 घंटे बाइकआउट किया गया था, लेकिन हुकूमत के कानों पे जूं तक नहीं रेंगी है। हमारे पास हॉस्पिटल में इतनी बड़ी वबा से लड़ने के लिए कोई सामान नहीं है। गवर्नमेंट के सीरियस वठण खपे। असां पंहिंजूं सरकारी हॉस्पिटलूं बंद करे प्रेस क्लब ते सरापा एहतजाज आहियूं। हेड़ी गर्मी में ऐं कराची में बि धरणो आहे। असांजो टाइम स्केल असांजा जेके मुतालबात आहिनि पूरा कया वञनि। अगरि न कया विया त हॉस्पिटलनि जा मेन गेट बंदि हूंदा, उनजी ज़िम्मेवार सिर्फ़ गवर्नमेंट हूंदी। गुज़िरियल 14 ॾींहंनि खां तमामु सिंध जा अस्पताल जा मुलाज़मीन 2 कलाक जी टोकन स्ट्राइक करे पंहिंजा मुतालिबा सरकार जे आॾो पेश करण जी कोशिश पई करे, पर 14 ॾींहं गुज़रण जे बावजूदि सरकार जो कोई बि नुमाइंदो असांजे हिन मुतालबनि खे, जाइज़ मुतालबनि खे ॿुधण लाइ, मंज़ूर करण लाइ तयारु न आहे। तंहिं करे मजबूर थी करे अॼु 14 ॾींहंनि खां पोइ ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते पूरे सिंध जा तमामु नंढा वॾा अस्पताल बंदि करे कराची प्रेस क्लब ते असां हड़ताल कयूं पिया। जी, हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां असां स्ट्राइक ते आहियूं ऐं असांजो हुकूमत तरफ़ां को बि वहिंवार न पियो कयो वञे, असां सां को बि सहकार न पियो कयो वञे। असां हिन वक़्तु मुश्किल वक़्त में ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। हुकूमत खे असांजो को अहसासु न थी रहियो आहे।